नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ सोडो बंबरो में टायर पंचर जी दुकान ते कमु कंदड़ 13 वरियं जे नींगर झामनदास वल्द मिठू भील अणॼातल शख़्स दुकान ते अची मोटरसाइकिल जे टुटल चेन ठाहिण ॾियण जे बहाने वठी वञी यूनियन स्टाफ वटि मुबीना ज़्यादती जो निशानो बणायो आहे। अहिड़ी रिपोर्ट मुतासिर नींगर जे वालिद मिठू पारां ढिलियार पुलिस पिकेट ते दर्ज कराई वई आहे। खिपरो थाणे तां मेडिकल लेटर वरितो वियो आहे। मुतासिर नींगर मूजिबि हिन जे ॻोठ सोडो बंबरो में टायर पंचर जी दुकान है, जिते अणॼातल हमरा आयो ऐं चयाईं त ॿार गॾु आहिनि। मोटरसाइकिल जी चेन टुटी पई आहे, हली ठाहे ॾे। हिन चयो त मोटरसाइकिल ते हिन सां गॾु वियो, जिते रोड जे पासे जंग में हिन माण्हू हिन खे मारण जूं धमकियूं ॾेई बदफैली कई आहे। मुतासिर नींगर जे वालिद झामनदास चयो त असीं ग़रीब माण्हू आहियूं, पुट सां नाहक थियो आहे। एसएसपी सागड़ चूंडियल नुमाइंदा भील बिरादरी जा माण्हू नोटिस वठनि, मुंहिंजे पुट सां नाहक कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।